अस्सलाम वालेकुम। हींअर मां ॾिसी रही हुयसि पंहिंजे प्लांट्स जो थोरो जाइज़ो पई वठां त जेके मां पोखिया आहिनि या जेके मां नंढा प्लांट्स वठी आयमि हिन महिल उन्हनि जी कहिड़ी कंडीशन आहे। त मूंखे ख़्यालु आयो त मां तव्हां सां जेकर शेयर कयां। अभी ये मैं देख रही थी जो मैंने प्लांट्स ख़रीदे थे, जो मैंने लगाए थे, कि उनकी क्या प्रोग्रेस है। तो मुझे ख्याल आया कि मैं आप लोगों के साथ भी इसको शेयर कर दूँ। ये फर्न मूं वरिती हुई ऐं तव्हां मुंहिंजी पुराणी वीडियोस ॾिठियूं हूंदियूं त उन में ॾिसो त केतिरी नंढी ऐं हींअर केतिरो ही ग्रो करे वई आहे। उनखां अलावा हीअ हिते आहे, हीअ फर्न ॾिसो केतिरी वधी वई आहे माशाल्लाह। ऐं ॿियूं जेके मां नंढियूं नंढियूं कूंडियूं वठी आई हुअसि उन्हनि खे मां चेंज करे वॾियुनि कूंडियुनि में हयो हो त उन्हनि में बि माशाल्लाह इलाही जेका है ग्रोथ थी रही है। इसमें आप देखेंगे ये लाइट ग्रीन कलर के जो पत्ते हैं, वजह यही है कि ये गमले में छोटे लाई थी, फिर मैंने इनको बड़े गमलों में ट्रांसफ़र किया था, फ्रेश मिट्टी डाली थी, तो अभी ये ग्रो कर रहे हैं। उसके साथ ये स्नैक प्लांट, इसमें आप देखेंगे कि इसमें एक नया पौधा निकल रहा है। ये स्नैक प्लांट में तव्हां ॾिसो हिकिड़ो नओं इन में बूटो पियो निकिरे ऐं हिन जा कुझु पन कटे मां जेका हिन मां नवां प्लांट्स पई ठाहियां उहा मां कुंडी हिते रखी आहे। ये आप देखेंगे ये स्नैक प्लांट में से मैंने पत्ते काट के इसमें लगाए हैं। ये मैं तजुर्बा कर रही हूँ, अगर कामयाब हो गया तो आप लोगों के साथ भी शेयर करूँगी। तो इनके मां इहो नयूं कुंडियूं पई ठाहियां, इन मां नवां बूटा पई ठाहियां। अगर कामयाब थी वियो तो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। मां कोई इंतहाई एक्सपर्ट न आहियां, थोरो थोरो जेको मूंखे शौक़ु आहे मां पंहिंजो पूरो कंदी रहंदी आहियां। जेके तजुर्बा आहिनि उहे मां तव्हां सां शेयर कंदी रहंदी आहियां। हिन में बि तव्हां ॾिसो पन्नन जो जो कलर है वो तक फ़र्क महसूस थींदो। आप देख सकते हैं इसमें नए नए छोटे छोटे नाजुक से पत्ते बहुत सारे निकल आए हैं। और इसमें आप देखें जब से मैंने इसका गमला चेंज किया है यहाँ से एक और नया पौधा निकल रहा है। नओं हिकिड़ो बूटो हिन मां निकिरे पियो। कुंडी ही भी नंढियूं हुयूं, सभु इन्हनि खे मां वॾनि में शिफ्ट कयो। ऐं हीअ अलाह जी कुदरत ॾिसो, पुरानी मेरी वीडियो में आप देख सकते हैं कि ये सूखी हुई एक लकड़ी थी यहाँ पे, जो मैंने इस उम्मीद पे लगाई थी कि ये बढ़ेगी। इसका मैंने गमला चेंज किया, फ्रेश मिट्टी डाली, खाद डाली, रोज़ाना पानी देती हूँ। और अब भी आप देखें कि वो सूखी टहनी कितनी हरी भरी है। तो सुकल जेका हुई शाख उहा ॾिसो केॾी साई थी वई आहे। ऐं वजह इहा ई आहे त मां हिन जो जेका कुंडी चेंज कई, नंढीअ मां वॾीअ में हयूं, हिन खे पाणी ॾिनो रोज़ानो, उमेदु अलाह में हुई ऐं हीअ जेका साई थी वई आहे। हिन खे बि गमलो चेंज करण खां पोइ ॾिसो त हिन में नवां नवां ई ॿिया जेके पन निकिरनि पिया। यहाँ पे ये बोगनवेलिया, ये भी जो थे वो मैं छोटे साइज़ के गमले लाई थी और ये मैंने आपके सामने चेंज भी किए थे। इनको बड़े गमलों में ट्रांसफ़र किया था तो माशाल्लाह इनकी बहुत ग्रोथ हो रही है। अभी इनमें फूल नहीं आए, टहनियाँ इसकी बहुत हरी भरी हो रही हैं, शाखूं हिननि जूं माशाल्लाह सायूं लॻियूं पयूं आहिनि ऐं पन वॾा थी विया आहिनि। पुराणी वीडियो में तव्हां ॾिसंदव त हिन में बिल्कुलु सन्हड़ा टाइनी पन हुया हिकिड़ा। हिते बि ॾिसो ही मूं मनी प्लांट जी हिकिड़ी नंढड़ी शाख लॻाई हुई, ॾिसो हाणे ही फुटण लगी आहे, ये ग्रो करने लगा है। मनी प्लांट की एक छोटी सी मैंने यहाँ पे शाख लगाई थी, कटिंग लगाई थी, तो अब वो बढ़ रही है। एक और मैंने तजुर्बा किया है, क्रोटन की कटिंग मैंने लगाई है। अब मुझे इसमें भी उम्मीद है अल्लाह से ये बढ़ जाएगी। तो ये क्रोटन जी मां शाख हिते हई आहे, ॾिसां थी तजुर्बो कामयाब थी वियो त इहो बि तव्हां सां मां ज़रूरु शेयर कंदसि इंशाअल्लाह। उनखां अलावा हिते कुछ कुंडियूं आहिनि। ये देखिए, ये गमले मैंने आपके सामने लगाए थे, ये छोटे वाले। पानी में मैंने इनको 1 महीना रखा था, इनकी शाखें निकल आई थी और फिर मैंने वो जो रूट्स निकली हुई जो शाखें थी वो मैंने इसमें लगाई थी। अब ये बढ़ रही है। ॾिसो ही मूं पाणीअ में शाखूं कटिंग हयूं हुयूं, उन्हनि जूं जॾहिं पाड़ूं निकितियूं त ही मूं वीडियो ठाही हुई तव्हांजे साम्हूं। मां हिननि खे हिन में कुंडीअ में हयो, ही माशाल्लाह हाणे हिकिड़ी शाख ॾाढे सुहिणे नमूने फुटे पई। ही ॿी हिन पासे थोरी थोरी हिन जी ग्रोथ थी रही आहे ऐं ही बि उहे कटिंग्स लॻियल आहिनि ऐं माशाल्लाह ॾिसो केॾियूं सायूं सुहिणियूं ऐं हिन में इलाही सारा नवां नवां पन निकिरनि पिया। ये भी कटिंग्स थी जो कि अब ग्रो कर रही हैं। ये भी कटिंग है ही मूं पानी जी पिसल रूट निकतल, पर ही अञा ताईं वधी ना है, ये अभी तक बढ़ी नहीं है, लेकिन ये ख़त्म भी नहीं हो गई। इसका मतलब ये बढ़ जाएगी।
एक ये मैंने तजुर्बा किया था आपके सामने, इसको मैं अब काट रही हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये हो गए अब मेरे 2 गमले, ठीक है। एक ये इस तरफ, ये ग्रो कर रहा है यहाँ पे माशाल्लाह से। ये लंबी शाख मैंने इस दूसरे गमले में लगा ली थी, अब ये यहाँ पे बढ़ेगा और ये इधर बढ़ रहा है। ये माशाल्लाह बहुत हेल्दी हो रहा है ये। उसके अलावा ये एक और भी था, इसको भी मैंने ऐसे ही लगाया था, एक गमले में से शाख लेके दूसरे में लगा दी थी। इसकी ग्रोथ नहीं हो रही दूसरे गमले में, लेकिन ये हरा भरा है और इसकी जो है वो जड़ इसमें बहुत गहरी हो गई है। तो अभी भी मैं इसको छोड़ रही हूँ, अब ये इंशाल्लाह यहाँ से उगना शुरू करेगा। और ये वाला तो माशाल्लाह बहुत अच्छा जा रहा है। ये देखिए, ये छोटे से गमले ये 50 रुपए के में लाई थी। इसकी बेल ये इधर भी बढ़ रही है, ये आप देख सकते हैं। तो ये इंशाल्लाह और बड़े होंगे पौधे जैसे, तो मैं इनके गमले चेंज करूँगी। त ही मूं तव्हांजे साम्हूं इहे कुंडियूं हयूं हुयूं, हिकु कुंडीअ मां शाख खणी ॿिए में अटकाई, उहे हाणे उन में पंहिंजूं पाड़ूं पकियूं करे वयूं आहिनि। ऐं इंशाल्लाह ही मुंहिंजूं कुंडियूं जेके आहिनि हाणे वॾियूं थी वेंदियूं। हीअ सम्झो मूं 2 कुंडनि मां 4 कुंडियूं ठाहियूं। त ईअं मां पंहिंजा प्लांट्स वधाईंदी आहियां। अहिड़ी तरह सां ही स्पाइडर प्लांट आहे। ये स्पाइडर प्लांट है, ये देखिए इसकी ये नई शाख निकल रही है और इसमें से इसके बच्चे निकलते हैं। ये हैं इसके बच्चे, इनको फिर हम दूसरे गमलों में लगाएंगे तो ये नए पौधे बन जाएंगे कितने सारे, ठीक है ना। ही भी तजुर्बो मुझो कामयाब थियल आहे बार बार। तो इंशाल्लाह जंहिंमहिल मां इहो ॿियनि कुंडनि में हणंदमि तव्हां सां शेयर कंदसि इंशाल्लाह। हिते ही प्लांट ॾिसो, नंढा नंढा केॾा हसीन गुल हिन में निकिरनि पिया। ही सफ़ा नंढियूं नंढियूं मां कुंडियूं वठी आई हुअमि। हीअ कुंडी बि मां बिल्कुलु नंढी वठी आई हुअमि, जंहिंखे मां वॾे कुंडी में ट्रांसफ़र कयो हिन प्लांट खे। ऐं हाणे ॾिसो जेके लाइट ग्रीन तव्हांखे पन नज़र अचनि था, इहे फुटनि पिया। यहाँ भी देखें, ये छोटा सा, ये आपको बारीक एक बंच नज़र आएगा। ये बढ़ रहे हैं माशाल्लाह, ये बड़े हो रहे हैं। ये यहाँ देखिए एक और बंच, ये छोटा, ये ॾिसो हेॾा हिते पियो निकिरे हिकिड़ो। त ईअं हिननि खे जॾहिं मां हिननि जूं कुंडियूं चेंज कयूं आहिनि, रेगुलर पाणी ॾिनो आहे, ख़्यालु रखियो आहे, त माशाल्लाह ही मुंहिंजो सरसब्ज़ थींदो थो वञे। प्लांट्स मुंहिंजा ॾाढा सुहिणा थींदा था वञनि। ही क्रोटन हिते लॻल हो पहिरियों खां, इन मां ई मूं कटिंग करे हिन पासे हिकिड़ी शाख हई आहे जेका यकीनन वॾी थी वेंदी। ही ऑरेंज प्लांट भी ग्रो करे रहियो आहे। ऐं ही जेको आहे राबेल जो गुलन जो, ये चमेली के फूलों का, ये भी बड़ा हो रहा है। अभी फूल तो नहीं आ रहे इसमें, लेकिन पौधा जो है वो फैलता जा रहा है। और ये देखें अनार का दरख्त, इसको मैंने बहुत सारी इसकी शाखें कटवा दी थी, ट्रिम कर दी थी। अभी ज़रा खुदा की कुदरत देखिए, ये नई नई शाखें देखिए, नयूं शाखूं ॾिसो। ही ॾाढ़ूं जो वण आहे, हिन जूं मूं सॼियूं शाखूं कटराए नंढो करायो ऐं केॾियूं हसीन नाज़ुक नाज़ुक नंढियूं नंढियूं शाखूं हिन में निकिरनि पियूं। ही आस्ते आस्ते जेको आहे तमामु ख़ूबसूरत ऐं साओ थींदो पियो वञे। ही जेको बि मुंहिंजो एरिया आहे, तो इंशाल्लाह जीअं जीअं मुंहिंजा तजुर्बा कामयाबु थींदा उहे मां तव्हां सां शेयर कंदी वेंदसि। तव्हांजे साम्हूं ही मूं 2 बोतलनि में मनी प्लांट ठाहियो हूँ। एक ये इस बोतल में मैंने लगाया था और एक खुले मुंह की एक बोतल में मनी प्लांट लगाया था। वो जो खुले मुंह वाली थी वो किसी को मैंने गिफ्ट कर दी जिसको पौधों का शौक़ था। इसमें आप देखें कितनी इसकी रूट्स निकली हैं, केॾियूं हिन जो पाड़ू निकिरी आयूं आहिनि। त हिननि खे आराम सां कढी मिटीअ में भणी थो सघिजे, त नयूं कुंडियूं हिन मां तयारु करे सघजनि थियूं। सो ये नंढा नंढा मुंहिंजा शौक़ु आहिनि। मां पहिरियों बि चयो त मां का एक्सपर्ट न आहियां ऐं मूंखे इलाही सारनि बूटनि जा नाला बि न ईंदा आहिनि, पर मूंखे शौक़ु आहे ॾाढो, इन करे मां इहो कमु कंदी रहंदी आहियां। ऐं जेके नंढा नंढा मुंहिंजा कामयाबु तजुर्बा आहिनि उहे मां तव्हां सां शेयर कंदी रहंदी आहियां। ऐं हीअ बि ॾिसो तमामु नंढो बूटो मां वठी आई हुअसि, माशाल्लाह वॾो थी वियो आहे। हीअ ॾिसो हिन जा ही ब्रांचिस आहिनि, ही हिननि जा ॿचा आहिनि, सम्झो त ही कटे वरी ॿियनि में हणिबा। ही हिते ग्रो करे रहियो आहे स्पाइडर प्लांट, हिन जूं ही नयूं नयूं शाखूं निकिरी आयूं आहिनि। ऐं हिन पासे अञा हिकिड़ी बिल्कुलु नई शाख हीअ, त इहे जीअं जीअं वॾा थींदा त हिननि मां ही मां पटे ऐं पोइ ॿियनि कुंडनि में हणंदसि। तो जब ये तजुर्बे मैं करूँगी वो भी मैं आपके साथ इंशाल्लाह शेयर करूँगी। और जब पौधे यहाँ पे बहुत ज़्यादा हो जाएंगे, 1 से 2, 2 से 4, तो वो मैं फिर जो है ऊपर टेरेस पे रखती जाऊँगी। तो अभी तक की प्रोग्रेस यही थी। मुझे उम्मीद है ये आपको पसंद आया होगा, जो कुछ भी है आज मैंने आपके साथ शेयर किया है। तो इंशाल्लाह अञा के कामयाब तजुर्बा मां करण वारी आहियां, उहे बि तव्हां सां शेयर कंदमि।
हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजी वीडियोज़ लाइक शेयर कयो, कमेंट कयो। जेसिताईं का ॿी वीडियो खणी अचां तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।